दुनिया अंदर पैदा थींदड़ झगड़ा मसइला बाहिमी रवादारी गॾियल समझौते जे बुनियाद ते हल कया वञनि। हर मसइले जो हल तशद्दुद ऐं ताक़त जे इस्तेमाल जे बजाय अदम तशद्दुद इश्क ऐं मोहब्बत के राह अमल बनायो वञे। सॼी दुनिया में सेक्युलर रवैयो सोच अख्तियार कंदे कंहिं ते बि पंहिंजो मज़हब या नज़रियो मरण खां पासो कयो वञे। तेज़ीअ सां तब्दील थींदड़ अॼोकी आलमी इलाक़ाई ऐं मुल्की सूरतहाल जे पस मंज़र में थींदड़ जाग्राफियाई इक़्तिसादी तब्दीलियुनि जे नतीजे में ख़ासि तौर ते बरे सगीर पाक हिंद ऐं ॾखण एशिया जे शहरनि जी नए सिर जोड़जक में सिंध वतन ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल दाइमी तारीख़ी ऐं क़ौमी ऐं वतनी मुफ़ादनि जो एहतराम कंदे सिंध खे 1843 खां अॻु वारी आज़ाद रियासत ऐं मुल्क जी हैसियत अख़्तियार करणु ॾिनी वञे।